मुल्क छॾण पे चाहियो। शायदि उनखे ख़बर पइजी वई हुई त हू हिते रहियो त खेसि मारियो वेंदो ऐं ईअं ई थियो। हथियारबंद चाहे न त खेसि सवलाईअ सां क़त्ल करे फ़रार थी पिए सघिया, पर उन्हनि ज़बरदस्ती रिक्शा मां लाथो, 3 गोलियूं जंघ में हयूं, उनखे तड़पंदे ॾिठो ऐं उनखां पोइ सीने में गोली आर पार करे उनखे क़त्ल करे सवलाईअ सां फ़रार थी विया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अली रज़ा मंगी अवां जा हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि कयूं पिया डॉक्टर सारंग जे वाक़े जी। जी नाज़रीन, कराची में बेदर्दी सां क़त्ल कयल बदीन वासी डॉक्टर सारंग मेमण वारे वाक़े जो ज़िक्र कंदासीं, जंहिंखे शहर जे मशहूर शाहराह फैसल ते बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। लॻभॻि 8 सालनि खां कराचीअ में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ डॉक्टर सारंग मेमण कराची जे इलाइक़े कैंट स्टेशन भरिसां पंहिंजे अज़ीज़नि सां मिलण वियो हो। उनखे का ख़बर न हुई त हीअ संदसि आख़िरी मुलाक़ात हुई। डॉक्टर सारंग रिक्शा में पंहिंजी घरवारी सां गॾु जीअं मेहरान होटल वटि पहुतो त कार सवार हथियारबंदनि खेसि रिक्शा मां लाथो ऐं उनजी घरवारी जे साम्हूं खेसि जंघ में 3 गोलियूं हयूं, जंहिंखां पोइ उनखे तड़पंदे ॾिठो ऐं सीने में गोली हईं जेका आर पार थी। हथियारबंद हिकु मशहूर डॉक्टर खे मसरूफ़ तरीन रोड ते गोलियूं हणी क़त्ल करे सवलाईअ सां फ़रार थी विया। वाक़े खे टारगेट किलिंग करार ॾींदे डॉक्टर सारंग मेमण जो भाउ सरमद हुसैन ॿुधाए थो त वारदात जे तरीक़ेकार मां लॻे थो त हथियारबंद कंहिं तरबियत याफ़्ता गिरोह जा कारिंदा हूंदा। हुन इंकिशाफ़ कयो त 1 महीने खां डॉक्टर सारंग खे हसीब नाले को शख़्स ब्लैकमेल करे रहियो हो, जंहिंजे करे हू मुल्क छॾण ते मजबूर थियो ऐं मुल्क छॾण जो फ़ैसिलो कयईं, पर हुनखे क़त्ल कयो वियो। डॉक्टर सारंग खेसि यानी पंहिंजे भाउ खे पोयां जे मामलनि जी पारत पिणु कई हुई। इहो हसीब केरु हो ऐं डॉक्टर खे ब्लैकमेल छो करे रहियो हो? आख़िरकार कहिड़े मामले ते ब्लैकमेल कयो पियो वियो? पुलिस शफ़ाफ़ जांच कंदी त सभु कड़ियूं साम्हूं अची वेंदियूं। डॉक्टर सारंग मेमण जो मोबाइल फ़ोन या CDR रिकॉर्ड पुलिस जांच में मददगार साबित थी सघे। माहिर तबीब ऐं रहनुमाई कंदड़ डॉक्टर सारंग मेमण इंडस अस्पताल मां FCPS कई हुई, जिते हू पोस्ट ग्रेजुएट दौरान चीफ रेजिडेंट पिणु रहियो। उनखां पोइ गवादर में पाक चीन फ्रेंडशिप अस्पताल में सीनियर कंसल्टेंट तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुको हो। उते फैकल्टी चेयर जे उहिदे ते पिणु रहियो हुयो। 37 वरियनि जो डॉक्टर सारंग मेमण लियाकत कॉलेज ऑफ मेडिसिन एंड डिस्पेंसरी ऐं दारुल सेहत अस्पताल में सीनियर रजिस्ट्रार तौरु कमु करे रहियो हो। असल में बदीन सां ताल्लुक़ रखंदड़ डॉक्टर सारंग जो विजन हो त आम माण्हुनि ताईं इलाज जी सहूलियत जल्द पहुचे। इंडस अस्पताल ऐं दारुल सेहत अस्पताल संदसि क़त्ल ते ताज़ियत कंदे चयो आहे त उहे माहिर जेके ॿियनि जी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कनि था, उन्हनि जो तहफ़ुज़ बि यकीनी बणायो वञे। डॉक्टर सारंग मेमण जे वारसनि पिणु शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त डॉक्टर सारंग वारे वाक़े में इस्तेमालु थियल कार हथु कई वई आहे ऐं पुलिस जो इहो बि चवणु आहे त जांच जारी आहे, जल्द जवाबदार कानून जे कढण में हूंदा।